करे ऐं असां वकीलनि जे लाइ मैसेज पहुचायो आहे त असां थी सघे थो त लाठी चार्ज बि कयूं तव्हां ते महिरबानी करे उथी वञो। असां उन ते चयो तव्हां त लाठी चार्ज जी धमकी ॾियो था, असां त गोली खाइण लाइ तयारु वेठा आहियूं। वरी चयो बम लॻंदो, असां चयो बम न बम हलायो, बम असां बम खाइण लाइ तयारु वेठा आहियूं। पर या केनाल कैंसिल या असांजी ज़िंदगी ख़तमु, बसि सौदो हिकिड़ो ई आहे, वतन या कफ़न। ईअं न सम्झिजो त मां पटको करे पाए ईअं पटको मुंहिंजे भाइरनि ते सुहंदो, हीउ मुंहिंजो कफ़न अथव। मां पहिरें ॾींहं खां चवां थी मां कफ़न ॿधी आई आहियां ऐं हक़ीक़त आहे अगरि मां मरी हुयमि न त मां ख़ुशि नसीबु हूंदमि ऐं मां चाहियां थी भली मां हिन धरतीअ ते क़ुर्बान थी वञा, मूंखे ज़िंदगी प्यारी कान्हे का। ऐं फ़िलहालु इहो लॉलीपॉप आहे, ईअं खणी चइजे सिंधी में त टोपी पिया पाराइनि ऐं असांखे इहो चयो वियो त तव्हां इहे धारणो ख़तमु कयो ऐं असां जेको आहे सो इन ते सही फ़ैसिलो को बाद में ॾींदासीं, डिसीशन वठंदासीं। पर असां इन करे हिते वेठा आहियूं जो असांखे ख़बर आहे त इहे असांखे लॉलीपॉप ॾेई रहिया आहिनि, इहे असांखे टोपी पाराए रहिया आहिनि। ईअं न आहे जॾहिं त पीपल्स पार्टी पाण इन में मुलविस आहे। तव्हां ॾिसो जे अगरि पीपल्स पार्टी मुलविस न हुजे हा, हेतिरो 2-3 करोड़ आवाम, 7 करोड़ आवाम अगरि न चइजे त 2-3 करोड़ आवाम त हिते हींअर मौजूदु थी चुको आहे। त हुकूमत उहा हूंदी आहे जेकी आवाम जो सोचींदी आहे। हुकुमरान उहे हूंदा आहिनि जेके पंहिंजे हठ धर्मी खे छॾे, पंहिंजी जेका सो पर्सनल हुनखे मामलात खे छॾे करे आवाम जो सोचे। अगरि हिननि खे असांजे आवाम जी एतिरी फ़िक्र हुजे हा त कतई बि जलसो न रखंदा, गाॾियूं बीठल न। अगरि हाणे जे हिननि हठ धर्मी न छॾी न त उन्हनि खे बाहियूं ॾींदासीं ऐं मां ऐलान चवां थी असां बाहियूं ॾींदासीं ऐं उहो नुक़सानु थींदो, उहो नुक़सानु थींदो जेको हिन पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों मर्तबो हूंदो। ऐं वफ़ाक़ ॿुधी छॾे, वफ़ाक़ इहो न सोचे त असां हींअर पुरमुन वेठा आहियूं त पुरमुन वेठा आहियूं, न हाणे जहिड़ो आहे त जहिड़ो आहे, गोलीअ सां गोली आहे, डंडे सां डंडो आहे, चाहे असांजी जानियूं हलियूं वञनि असां हिकु इशारो ॾींदासीं, सॼो अवाम असां सां कठे आहे। 100 दफ़ा इहे असां सां वचन करे चुको आहे ऐं हाणे न छॾी। छो जो हिन हुकुमराननि मां आसिफ अली ज़रदारी या बिलाल भुट्टे मां असांखे काई उमेद कान्हे का। छो कान्हे का? छो जो हिननि खे हिन दरिया जो पाणी रगुनि में आहे ई कोन। तव्हां ॾिसो हीअ हिते रहिया ई कोन्हनि के, हिन नेता जो पाणी पीतो कोन्हे को। हिननि हमेशह लंदन ऐं इसराइल जो पाणी पीतो आहे। उहे हिन मुल्क जा जेका सो आहिनि त कोन, सुपर सालार त कोन्हनि के ऐं जेका हिन मुल्क जा खेर खा कोन्हनि के, त हिननि खे गैरत कॾहिं अची नथी सघे। ही उहे बेगैरत आहिनि जिन खे करोड़ आवाम, करोड़ मर्तबा जेका न लानतूं विझी चुका, पर पोइ नक जेका ॿोड़ियो वेठा आहिनि, उन्हनि खे को फ़र्क़ु कोन थो पए। आमिर नवाज़ भाई जेका असां लेडीज़ खे बि मना कई हुई त असांजी भेनरूं न हलनि ऐं कुझु बि थी सघे थो, ईअं थी सघे थो, तव्हां न हलो इंटीरियर आहियूं। असां चयो बाबा जॾहिं असां हर जॻह ते था चऊं पिया त असां सभु बराबरि आहियूं, जॾहिं असां कारो कोट पातो न त औरत मर्द जो डिफरेंस ख़तमु थी थो वञे। त जॾहिं ॾुखियो वक़्तु आयो आहे असांजी सिंध अमड़ ते, असां मां था सम्झूं हिन धरतीअ खे। असां जेको सिंधु आहे इहो असांजो जेको आहे सो जियापो आहे, हीअ असांजो सम्झो अबो आहे, जंहिंखे असां अबो ई अमा था सम्झूं। अगरि उन्हनि ते का मुश्किल वक़्तु ईंदो त छा जेका औलाद बीह सघंदो? कतई न बीह सघंदो। त असां चयोसीं हीअ असांजो जेका वालदेन आहिनि, असां उन्हनि खे नथा छॾे सघूं। चाहे तव्हां वठी हलो, चाहे तव्हां न वठी हलो, असां पाण ईंदासीं, बाक़ी असां हिते न वेंदासीं। पोइ आमिर भाई मजबूर थी करे असांखे वठी आया ऐं जॾहिं असां निकितासीं हुतां, यकीन मञो त जेको सफ़र 2 घंटनि में हैदराबाद ते थींदो आहे, 2 बजे जा असां निकितल 12:30 बजे असां हैदराबाद पहुता आहियूं। उनजो रीज़न इहो आहे, मूं वटि वीडियोज़ मौजूदु आहिनि। उनजो रीज़न इहो, जॻह जॻह असांजो इस्तक़बाल कयो वियो, जॻह जॻह असांखे हार पाराया विया, गुलनि जा हार पाराया, अजरक पाराया विया ऐं असांखे मोस्ट वेलकम कयो वियो। ऐं इहो चयो वियो तव्हां कदम वधायो वकीलो, असां तव्हां सां गॾु आहियूं। असां उन्हनि खे बार बार इहो दोहरायो, उते लाठी चार्ज बि थींदो, गोली बि हलंदी, साथ ॾींदो। हुननि चयो मरण जीअण तव्हां वकीलनि सां कठे आहे। इहे ग़ुलामीअ जूं जंजीरूं हाणे टुटणियूं आहिनि, इनकलाब अचिणो आहे। अगरि इनकलाब असांजे रतन सां अचे थो त जिंदड़ी या गोरी हिन सिंध तां। ही जेको धरणो आहे, असां हिते वेठा आहियूं। हिन धरणे में असांजा 4 मुतालबा आहिनि। डे 1 खां असां 4 मुतालबा कया आहिनि, जंहिंमें 6 कैनाल जी गैर इलीगल कंस्ट्रक्शन खे मुस्तरद कराइण, पीका एक्ट खे ख़तमु कराइण एंड 26 अमेंडमेंट खे ख़तमु कराइण एंड कारपोरेट फार्मिंग खे असांजो जेको ज़ोर आहे उन्हनि ॿिनि, फ़िलहाल जेको आहे ज़ोर उन्हनि 2 मुतालबात ते थियो आहे त 6 कैनाल खे मुस्तरद करायो एंड कारपोरेट फार्मिंग खे। छो त 6 कैनाल सां असांजो जेको बेसिक राइट आहे उहो किसिजे थो। असांजो पाणी, सिंध जो पाणी जेको आहे ही चोलिस्तान मोकिलीनि था, असांजे सिंध खे गैराबाद करे पंहिंजे चोलिस्तान खे आबाद कनि था, जेको असां कतई थियणु न ॾींदासीं। छो त असां सिंधी आहियूं। सिंध में रहंदड़ हर फ़र्द कोई कहिड़े बि क़ौम सां वास्तो रखे, उहो कॾहिं बि इहो थियणु न ॾींदो। छो त पाणी असांजो बेसिक राइट आहे, बुनियादी हक़ आहे, पाणी असांजो जीअपो आहे। ऐं इनशाला असां कारपोरेट फार्मिंग खे बि रद्द कराए
ऐं इहो वाज़े पैगाम असांजे हिन प्लेटफॉर्म तां वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत खे ॾियूं था त जेसिताईं नोटिफिकेशन में वाज़े तव्हां न लिखंदव त ही छकेनाल जी इलीगल कंस्ट्रक्शन तव्हां ख़तमु कयो था ऐं कारपोरेट फार्मिंग खे तेसीं ताईं असां हिते न उथंदासीं। जीअं सिंध छकेनाल नामंज़ूर कारपोरेट फार्मिंग नामंज़ूर।